अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद मां सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां तारा जड़। नाज़रीन, असां पंहिंजे अॼोके हिन प्रोग्राम में ॻाल्हाईंदासूं जेके FIA ऐं नेब जूं कार्रवाइयूं थी रहियूं आहिनि सिंध में, ऐं सिंध गवर्नमेंट उन ते जेको रिएक्ट कयो आहे। उन खां पोइ इमरान ख़ान जेको पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो सरबराह आहे, उनजो बि हिकिड़ो बयानु आयो आहे त इन क़िस्म जूं साॻियूं कार्रवाइयूं पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में बि थियणु खपनि। उन ते चौधरी निसार जो हिकिड़ो रद्दअमल आयो आहे। इहे सभु शयूं जेके हिन वक़्तु थियनि पियूं मीडिया ते आहिनि, असां चाहींदासूं त उन ते ॻाल्हायूंसीं। उन जा आइनी ऐं क़ानूनी पासा जेके आहिनि उन ते बि रोशनी विझूं। अॼोके हिन प्रोग्राम में मूंखे जॉइन कयो आहे इस्लामाबाद जे हिकिड़े नाले वारे तजिया निगार ऐं लेखक जनाब नसीर मेमण साहिबु। साईं, तव्हांखे भलीकार चऊं था। तजिया तव्हांजा ऐं तव्हांजूं लिखणियूं ज़ाहिर असांजा नाज़रीन उन जी नज़र मां गुज़रनि थियूं, पर अॼु हिन मौक़े जो फ़ाइदो वठंदे सभिनी खां पहिरियों जेको इशू आहे उहो जेको इमरान ख़ान ॻाल्हि कई, पोइ चौधरी निसार उन ते रद्दअमल ॾिनो। सिंध गवर्नमेंट जी दाह आहे त कार्रवाइयूं सिंध में करप्शन आहे, हिन खां का इनकार कोन्हे, पर रुगो सिंध खे निशानो छो पियो बणायो वञे। ॿियनि सूबनि में कार्रवाई जी जॾहिं इमरान ख़ान ॻाल्हि कई त चौधरी निसार चयो त इहो रेंजर्स खे ऐं ॿियनि इदारनि खे इख़्तियारी कोन्हे। इमरान ख़ान कीअं इहो बयानु ॾिनो आहे त जेके हीअ कार्रवाइयूं थियनि पियूं सिंध में, हिकिड़े पासे करप्शन खे हिकिड़े पासे रखूं, तव्हां नथा सम्झो त हीअ सूबाई ख़ुदमुख़्तियारी आइन जी भञकड़ी आहे? ॾिसो, आइन जी भञकड़ी ऐं सूबाई ख़ुदमुख़्तियारी इन सां हिकिड़ा वॾा सुवाल लॻा पियल आहिनि। मिसाल तौरु तव्हां सूबाई ख़ुदमुख़्तियारी जे नाले ते मूंखे इजाज़त हुजे त जेका वेठो सूबे जी बींग करियां सां करियां, दहशतगर्द भली मौजूं वेठा कनि, हज़ारनि जे तइदाद में माण्हू मरनि, मां ककु भञी बीणो न करियां, तव्हांजे अखियुनि जे साम्हूं करप्शन जूं गंगाऊं जमुनाऊं पयूं वहनि ऐं रुगो उन में माण्हू हथ न धोअनि पर टुॿियूं ॾियनि, ऐं पोइ इहो सिलसिलो चइजे त क़यामत ताईं सूबाई ख़ुदमुख़्तियारी नाले ते ईअं ई हलंदो, त इहो मुमकिन कोन्हे। आख़िरकार हिकिड़ो मुल्क आहे, उनजे हिकिड़े हिसे में काशी जॾहिं मुसलसिल ख़राबु ऐं ग़लति थींदी त पोइ उनजा असर ॿियनि हंधनि ते पवंदा। पोइ ठीकु आहे, सुभाणे तव्हां पिशार वारा बि इहो चवनि त बाबा असां वटि जेको ई कार्रवायूं थियनि पियूं, या इवन फाटा जो त हलो ठीकु आहे, फेडरली एडमिनिस्ट्रेड आहे, पर इवन KP जे सेटल्ड एरियाज़ में तमामु घणियूं कार्रवायूं थियूं। ख़ुदि हंगू में ड्रोन अटैक थिया, त पोइ को चए त वाह इहा सूबाई ख़ुदमुख़्तियारी में मुदाख़लत आहे। भई जॾहिं सूबा परफॉर्म न कंदा फॉर वाट एवर रीज़न, कैपेसिटी जे करे न कनि या सियासी नियत न हुजनि, त पोइ आख़िर हिकिड़ो मुल्क आहे, उन में माण्हू केसि ताईं वेठा इंतज़ारु कंदा त ख़ुदमुख़्तियारीअ खां पोइ हीउ ठीकु थींदो मामिलो। सो मूंखे मां टेक्निकल मामलनि खे हिकिड़े पासे रखंदे त हाणे नेब जो दायरा इख़्तियार छा आहे ऐं FIA जो दायरा इख़्तियार छा आहे, मां हिकिड़ो बिल्कुलु ॿियो क्वेश्चन थो करियां जेको सिंध जा माण्हू कनि था। मञोसीं नेब बि ग़लति, मञोसीं FIA बि ग़लति, रेंजर्स बि ग़लति, तव्हां जेके ठीकु हुया तव्हां 7 साल में छा कयो? सिंध जे वॾे वज़ीर जे ज़िले में सिजल थिए खां पोइ छा ॾींहं ॾिठे जो माण्हू हली न सघंदा? लाड़काणे ज़िले में 2.5-3 साल अॻु मां वियुसि हिकिड़े हंधि किथे, मूंखे शहर खां ॿाहिरि 15-20 मिंटनि जी ड्राइव ते कंहिं इलाइक़े में मूंखे हिकिड़ो लेक्चर करिणो हो। सो मूंखे हुननि चयो त साईं इहो 4 बजे रखो, जीअं 5:30-6 ताईं पूरो थिए, तव्हां महिरबानी करे हलिया वञो। हीउ लाड़काणो आहे, शहीद बेनज़ीर साहिब जो घरु आहे, तव्हांजे हुक्मराननि जो मर्कज़ आहे। उते जा माण्हू चवनि था साईं सिजल थिया में महिरबानी करे शहर पहुची वञिजो, शाम जो न निकिरो। इहा जॾहिं हालति अॼु उन्हनि इलाइक़नि में, मूंखे हिकिड़ो हींअर सहाफ़ी मिलियो जेको सिंध वियल हो, चयईं त मां किंगरीअ जे कचे मां राति जो 9 बजे ताईं निकिरी ख़ैरपुर आयो आहियां। बिल्कुलु हा न, पर ॾिसो अमन अमान दहशतगर्दी इहे इशूज़ इन ते सिंध गवर्नमेंट बि सेम पेज ते आहे। फेडरल गवर्नमेंट सां रेंजर्स खे इख़्तियार तोसी ॾिनी सिंध असेंबली मां। ॻाल्हि नेब ऐं FIA जी कार्रवाइयुनि जी पई थिए त छा करप्शन रुगो सिंध में आहे? सिंगल आउट हिकिड़े सूबे खे करे, हिकिड़ी पार्टी खे करे तव्हां हुनजे ख़िलाफ़ु कार्रवाइयूं करियो, उन जो कहिड़ो आइनी ऐं क़ानूनी जवाबु आहे? इन ते त कोई ॿियो रीज़न ई कोन्हे, इन जो त को बि जवाबु कोन्हे। नेब या FIA या जंहिंखे बि कार्रवायूं करणियूं, करप्शन सॼे पाकिस्तान में आहे। सिंध में शायदि बदतरीन शिकिल में आहे, इहो असांखे सम्झ में अचे थो। चइनी सूबनि में असां बि वञूं था, उथूं वञूं, जो बि अचणु वञणु आहे, करप्शन त हर हंधि आहे। सही, जेका इंतिहा सिंध में थी आहे उहा ॿिए हंधि बहरहाल कोन्हे, पर प्रिंसिपली इहा ॻाल्हि ठीकु आहे त ईअं छो आहे त इहो रुगो सभु कुझु हिकिड़े ई सूबे में थिए। मां इन खां कतई नज़र हिकिड़े ॿिए पासे खे हिनखे आणींदुसि त तव्हांखे यादि आहे त MQ में हिकिड़ो आर्गुमेंट ॾींदी हुई
त कराचीअ में कार्रवाई न डीवेपनाइज़ेशन छो था कयो, पहिरें सॼे मुल्क में कयो। सही, बिल्कुलु। पोइ सुभाणे तव्हां पख्तूनख्वा मां शुरू कंदो, उहे चवंदासीं सॼे मुल्क मां कयो न, पहिरें असां वटि छो था कयो। तव्हां लाहौर मां शुरू कयो, चवंदासीं सॼे मुल्क मां कयो, पहिरें असां वटां छो था कयो। हाणे हिकु इलेक्शन त कोन्हे न जो चइनी सूबनि जे समूरनि ॻोठनि में साॻे ॾींहं ते थींदी। सही, आख़िर किथां स्टार्ट थींदो। रियासत वटि, हुकूमत वटि के इलाइक़ा अमन अमान या करप्शन या इन हवाले सां वधीक इम्पोर्टेंस रखंदा कुझु ख़ासि सियासी ऐं मुआशी हवालनि सां। मिसाल तौरु ॿियनि हंधनि ते तव्हां लॉ एंड ऑर्डर जी शायदि सूरत हाल अफोर्ड करे वञो। मिसाल खैरपुर जो शहर या नवाबशाह जो शहर या किंगरीअ जो शहर को 3 ॾींहं बि बंदि कराए छॾे त इस्लामाबाद वारनि खे उन ते एॾी ॻणती न हूंदी न। सही, बिल्कुलु। पर जॾहिं कराची बंदि थींदो, जितां रोज़ ख़बर न आहे घणा अरब रुपयनि जा टैक्सिस जनरेट थियनि था, जंहिं ते सॼे मुल्क जी इकानमी रन करे थी, त पोइ उन शहर खे 3 कलाक बि केरु बंदि नथो ॾिसी सघे। इहो सॼी दुनिया में थींदो आहे। जेके इम्पोर्टेंट नर्व सेंटर आहिनि उन ते वधीक फोकस हूंदो आहे। मिसाल तौरु सिक्योरिटी ऐं लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां इस्लामाबाद तमामु इम्पोर्टेंट आहे, छो त फेडरल कैपिटल आहे, फॉरेनर रहनि था, दुनिया में हिन जो इमेज आहे। सुभाणे हिते जे राति जो 50 चोरियूं थियणु लॻी वञनि त माण्हू चवंदा यार हीउ कहिड़ो मुल्क आहे। पर जेके शेखुपुरा में 10 चोरियूं थींदियूं, पिंडीअ में 15 चोरियूं थींदियूं, इहो पियो थो हले। तो इन जे करे कराचीअ जी इम्पोर्टेंस थोरी डिफरेंट आहे। पर मां प्रिंसिपली हिन सां एग्री थो कयां त नेब खे या FI खे कार्रवाइयूं करणु हर जाइ ते घुरिजनि, पर इन जो दलील इहो न थींदो साईं मूं चोरी कई आहे, मूंखे न ॿधो, छो त अताराजड़ बि कई, उनखे तव्हां कोन ॿधो आहे। सही, भई अताराजड़ खे ज़रूरु ॿधणु घुरिजे, पर हुनजो मतिलबु इहो कोन्हे त मां बेगुनाह थी वियुसि। सो आर्ग्यूमेंट सही बि आहे त ग़लति बि आहे। इस्लामाबाद खे इहो बहरहाल सोचणो पवंदो त छो त पाकिस्तान हिकिड़ी फेडरेशन आहे ऐं उन्हनि फेडरेशन जे अंदरि अॻेई वॾियूं फॉल्ट लाइन्स रहियूं आहिनि। बिल्कुलु। ऐं नवाज़ लीग जो पास्ट में जेको सिंध सां रवैयो आहे, उनजे करे अॻेई सिंध जे माण्हुनि में उनजे लाइ स्केप्टिसिज़म आहे। सही। ऐं पीपुल्स पार्टी जी पुराणी महारत बि आहे सिंध कार्ड खे यूज़ करण जी। 7 साल वेठा भिंग कंदा, ॿियो को हथु विझंदो त सिंध जे हक़नि जा वरी चैंपियन थी पवंदा। बिल्कुलु। तव्हां हिस्ट्री ॾिसो, पीपुल्स पार्टी ते जॾहिं ॾुखियो वक़्तु ईंदो आहे त सिंध में GS खां वॾी कॉम्प्रेस पार्टी पीपुल्स पार्टी थी पवंदी आहे। उहो हाणे थियनि पिया। तव्हां ॾिठो त मुराद अली शाह साहिब खे गैस जा हक़ यादि अची विया, सिंध जी गैस यादि अची वई। उहो सभिनी खे सिंध ज़रदारी साहिबु चयो त MQM सां असांजा इख़्तिलाफ़ इहा, असां हुननि खे चयो त तव्हां सिंध जे कराची खे अलॻि करण जी ॻाल्हि न कयो। असां पहिरियों भेरो पियो ॿुधो त इहो को इख़्तिलाफ़ हुयो। सही। वेठा खाईंदा हुआ गॾु। बिल्कुलु। पोइ हाणे नथा ठहनि त वरी सिंध यादि आई आहे। सो इहो सिंध कैपिटलाइज़ थींदी हिन जे पुठियां। तंहिंजे करे इहो मौक़ो कंहिंखे बि सिंध कार्ड जो ॾियणु ख़ुदि वॾी ग़लती थींदी। इस्लामाबाद जे पार्ट ते तमामु वॾी ग़लती थींदी त सिंध कार्ड यूज़ करण जो मौक़ो ॾियनि। सभिनी सूबनि में इहा बराबरीअ जे बुनियाद ते कार्रवाई बिल्कुलु थियणु घुरिजे। जेका हिकिड़ो ॿियो तासुर भाई त पीपुल्स पार्टी जेके 7 साल गुज़ारिया आहिनि, 8 साल अथनि सिंध गवर्नमेंट में, 5 साल वफ़ाक़ में रही विया। जेके इल्ज़ाम उन्हनि ते आहिनि, हिकु पीपुल्स पार्टी त चवे थी त असां ते इल्ज़ाम त 90s खां वठी लॻंदा रहिया आहिनि, करप्शन जे केसनि में जेके क़ैद भोॻिया आहिनि, 11 साल आसो ज़रदारी अंदरि रहियो, ॿिया अॻवान रहिया, पर अॼु ताईं हिकिड़ो केस साबित न करे सघी आहे का बि गवर्नमेंट। हालांकि मुशरफ बि इक़्तिदार में हो, नवाज़ शरीफ़ हो। हीअ जेको सभु कार्रवायूं आहिनि, पीपुल्स पार्टी करप्शन ठीकु आहे कई आहे, हिननि कार्रवाइनि सां त पीपुल्स पार्टी वरी जीअरी थी कोन निकिरींदी। रुगो सिंध जी सतह ते पाण ॾिसूं जंहिं क़िस्म जूं कार्रवायूं थियनि पियूं सिंगल आउट करे पीपुल्स पार्टी खे, इहो त पाण फ़ाइदो ॾींदो पीपुल्स पार्टी खे। ॾिसो, पहिरीं ॻाल्हि त करप्शन साबित न थी आहे। मुशरफ आइन टोड़ियो, हुन ते साबित थियो। हिन मुल्क में हिते कंहिं ते छा साबित थियो आहे? अलाए छा छा थियो। भुटे जो खून कंहिं ते साबित थियो? भला बेनज़ीर जो क़त्लु कंहिं ते साबित कयो न हिताईं? मुर्तज़ा जो क़त्लु कंहिं ते साबित थियो? उहे सभई वीचारा बेदुआ आहिनि, उन्हनि वीचारनि खे बि इल्ज़ाम न ॾियणु घुरिजे। सही। अॼु ताईं कंहिं अदालत ज़ियालक खे डिक्टेटर या क़ातिल करार ॾिनो? कंहिं बि कोन ॾिनो। ज़ियालक बि वीचारो शरीफ़ माण्हू चइजे, उहो बि बेगुनाह चइजे। सो इहो चवणु त साबित न थियो। हाणे करप्शन पे थी ॾींहं ॾिठे इहो ॾिसिजे, ऐं उहा पननि में न हुजे त उहा ॿी ॻाल्हि आहे। सही। पर मुंहिंजो ख़्यालु आहे त इनखे सबूत जी ज़रूरत आहे कड़ी। रुगो सिंध खे हिकिड़ो फेरो ॾेई अचो, विख विख ते सबूत पिया रेडियूं करे था ॿुधाइनि त हिन सूबे सां ज़ुल्म थियो कहिड़ो आहे करप्शन जो। सो इहो अलॻि बहस आहे त साबित न थियो। कई केस आहिनि जेके साबित न थींदा आहिनि, कोर्टुनि में साबित न थींदा आहिनि। तव्हांजे अखियुनि जे साम्हूं थींदा, कोर्ट में साबित न थींदा। हुन मतिलबु इहो कोन्हे त क़त्लु ई कोन थियो, धाड़ा लॻनि था, साबित नथा थियनि। अलाए छा छा आहे हिन मुल्क में जेको साबित ई न थियो आहे। सो इन दलील खे तव्हां बिना कोन मञींदो आहियां। रही ॻाल्हि इहा त पीपुल्स पार्टीअ खे हिन खां सियासी फ़ाइदो मिलंदो, पीपुल्स पार्टी वरी उथी बीह रहे। जेकॾहिं तव्हां 90s सां कंपेयर कयो त 90s में जेका पीपुल्स पार्टी जी हुकूमतुनि ते राताहा लॻा,
उनमें करप्शन आड़ थींदी हुई, पुठियां जगजान खे ख़बर हुई त बदनीयती ॿी हूंदी सही। पर्पज़ हूंदो त सिंध जे माण्हुनि जी वोट सां हिकिड़ी आयल हुकूमत आहे उहा न रहे, प्रोग्रेसिव थाट्स वारी चेंज आणींदड़ ख़राबी उन हुकूमत में बि हूं। मां नथो चवां त कोई हुकूमत मूंखे शानदार हुई, पर बहरहाल इस्टेब्लिशमेंट उन वक़्तु अवाम जी ताक़त सां आयल, इवन नवाज़ शरीफ़ त भला सिंध जे वोटनि सां कोन खटींदो हो न, उनखे बि कोन संद आहे। सो का बि अहिड़ी ताक़त जंहिंजे पुठियां पब्लिक सपोर्ट हुजे उहा उनखां बर्दाश्त कान थींदी। सो उहो पोइ उनजे लाइ यूज़ थींदो करप्ट आहिनि, ऐं करप्ट हूंदा, ईअं न आहे त कोन हुया, पर पोइ करप्ट रुॻो उहे हुकूमतूं हुयूं छा? हीअ मुशरफ़ जे दौर में सभु मलाइक जेके वेठा उहे त सभिनी खे ख़बर आहे, इहे जिन खे करप्ट करे चई लाहींदा तिन जा वरी माण्हू खणी हुकूमतूं हलाईंदा। बिल्कुलु। सो इहो त फज़ूल ॻाल्हि आहे त करप्शन जे करे हटाईंदा, करप्शन हूंदी आड़। तंहिंजे करे चूंडियल हुकूमतुनि खे मिलंदो हुयो बेनिफिट, पब्लिक उथी बीहंदी, पब्लिक जो सेंटीमेंट गॾु हूंदो, उन्हनि माण्हुनि सां रस्ता रखिया करप्शन करण जे बावजूदि, माण्हुनि में कुझु उन्हनि पाड़ूं रखियूं, माण्हुनि सां रिश्ता रखिया, माण्हुनि खां लातालुक़ कोन थिया हुआ, सही। तंहिंजे करे माण्हू उन सां बीहंदा। हीअ जेका पीपुल्स पार्टी आहे जेको हिननि, ऐं उनखे माण्हू चवंदा हुआ 2 साल वीचारा हलिया, हिननि खे कढी छॾियुनि, हलणु ॾियनि हा त कुझु न कुझु कनि, कुझु कयुनि पिए, ॾिठो कोन फलाणा रखियनि, हीअ कयुनि, केटी बंदर जो मनसूबो अनाउंस थियो, वीचारनि कयो पिए, हलणु न ॾिननि। हीअ सूरत हाल ॿी आहे, हिते 5 साल हलणु ॾिनो वियो आहे। बिल्कुलु ठीकु आहे, मञूं था फॉरेन अफेयर ॿिया टिया जेके वॾा इशूज़ आहिनि उहे त पाकिस्तान में सदाईं कंहिं बि चूंडियल हुकूमत खे न मिलिया आहिनि, त हिन वटि बि कोन आहे, पर जेका डे टू डे सर्विस डिलीवरी, जेका आम माण्हुनि जी जमूरियत आहे, पीपल्स डेमोक्रेसी, हिकिड़ी जमूरियत आहे। तव्हां असां प्रोग्रामनि में बहस कंदा आहियूं, पोइ अरिड़ियूं तरमीमूं, पोइ 21 तरमीमूं, पोइ आइन छा थो चए, पोइ CCI, पोइ IPCC प्रोग्राम जा 50 ॿिया इंस्टीट्यूशन्स जी ॻाल्हि कंदासीं, स्टीयरिंग कमेटी छा थी करे, इहो आम माण्हू जो मसइलो न आहे। इन्हनि सभिनी जो नेट रिज़ल्ट आम माण्हू खे जमूरियत छा थी खपे, हुनखे जान जो तहफ़ुज़ मिले, उहो घर खां निकिरी शहर ताईं वञे, शहर खां निकिरी घर ताईं हुजे, सुख सलामतीअ सां हुजे, बचन पालण जो रोज़गार हुनखे मिली सघे, हुनजी इज़त नफ़्स बहाल हुजे, थाणो हुनजी तज़लील न करे, स्कूल में सरकार जे स्कूल में ॿारु वञे त 2 अखर पढ़ी निकिरी इंसान थी जी सघे, हुनखे मेरिट ते शहरी जी हैसियत में बिना कंहिं मतभेद जे जाइज़ हक़ ऐं मौक़िया मिलनि, इस्पताल वञे त को डॉक्टर हुजे, का दवा दरमल मिले। आम माण्हू जी डेमोक्रेसी ॾाढी सादी आहे। सही। हाणे असांखे त 18 तरमीम में वॾो कारनामो लॻे थी, बराबरि आहे, पर आम माण्हू जेको घिटीअ में बीठो आहे, पेर उघाड़ो ऐं पेट बुखियो, उहो चए थो तरमीमूं वरमीमूं पिया कजो। मूंखे जंहिं जमूरियत जो तव्हां ॻाल्हि कई, तंहिंमें त तव्हां त चयो त रोटी कपिड़ा और मकान थींदो, उन ग़रीब माण्हू थोरी तव्हांजा अंग्रेज़ी जा मैनिफेस्टो पढ़िया ऐं तव्हांजी वेबसाइट ते खोले ॾिठो त तव्हां छा लिखियो। ग़रीब माण्हू सॼी थर्ड वर्ल्ड जो उसूल आहे, उहो लीडरशिप जे वाइदे ऐं स्लोगन खे फॉलो कंदो आहे, उनखे डेमोक्रेसीअ ॾिनो कुझु कोन्हे। इहो 1000 रुपए जा ख़ैरात कार्ड ॾेई उनजे पुठियां जेका माण्हुनि जी तज़लील थी आहे, उहे त मंज़र ॾिसी माण्हू चए थो त भई आई डोंट नो मूंखे छा चवणु घुरिजे, पर उहा बि हिकिड़ी वॾी इंसानियत जी तज़लील 1000 रुपए जे बेनज़ीर ख़ैरात कार्ड जे नाले ते हले थी, उहा अलॻि आहे। पर बाक़ी माण्हुनि जूं ज़िंदगियूं कहिड़ियूं बदिलियूं आहिनि तव्हांजे नज़र में? छा मिलियो आहे माण्हुनि खे? मां जो माण्हू हिन जमूरियत जे नाले ते, हिन हुकुमरानीअ जे, माण्हू जमूरियत लाइ उथी बीहणु चाहींदा, उन्हनि माण्हुनि सां उथी बीहणु चाहींदा जेके ईमानदार, साफ़ शफ़ाफ़, जिन माण्हुनि जे हक़नि लाइ स्ट्रगल कई हुजे, बीवीअ दौर में बीहंदा न। हीअ 7 सालनि खां जेको ड्रामो हलियो आहे, उनजे नतीजे में आम माण्हू वटि जमूरियत जी लेजिटिमेसी न रही आहे। न नसीर साहिबु, जेका तव्हां असां हमेशह ॻाल्हि कंदा रहिया आहियूं त जमूरियत खे रहणु ॾिनो वञे, जमूरी तसलसल हूंदो, तॾहिं उन में जेके खामियूं आहिनि ख़तमु थींदियूं, बहितरीन आहे, माण्हू वधंदो। जेको तव्हां हाणे ॻाल्हि पिया कयो, जेका पिक्चर पेश पिया कयो, उन में त लॻे थो त जमूरियत भले तसलसल हुजे, पर जमूरियत जीअं पोइ तीअं आम माण्हू लाइ त हिकिड़ो अज़ाब बणिजी वई आहे। ॾिसो, जमूरियत जे बारे में जेको ख़्यालु आहे न त इहा हलंदी त बहितरु थींदी, उन में हिकिड़ो ॾाको असां सभु विसारे छॾींदा आहियूं। उहा कीअं बहितरु थींदी? उहा बहितरु थींदी अवाम जे अकाउंटेबिलिटी सां। हूअं न थींदी। जमूरियत 1000 सालनि ताईं बहितरु न थींदी जे तव्हां हुनखे अकाउंटेबल न करियो। जमूरियत खे छॾियो, तव्हां खां तव्हांजो इदारो पुछणो बंदि करे छॾे, तव्हां बि ठीकु न रहंदो, मूंखां मुंहिंजो इदारो पुछणु छॾे ॾे, मां बि ठीकु न रहंदुसि। सो शयुनि इदारनि जो या जेके पॉलिटिकल साइंस जा फिनामिना आहिनि, उन्हनि जे बहितरु थियण जी जॾहिं असां ॻाल्हि कंदा आहियूं न, त हीअ हले त ठीकु थींदो, त उनजे पुठियां इहो कोन्हे त ईअं ई पियो हले, पुछोसि न, चओसि न, चओसि सदा पियो हल, त इन सां ठीकु न थींदी। चलो, टाइम ते ब्रेक जो, हितां ई पाण वरी कंटिन्यू कंदासीं ॻाल्हि खे। नाज़रीन, हलूं था ब्रेक ते, असां सां गॾु रहिजो।
नारीन प्रोग्राम में ॿेहर भलीकार। नज़ीर साहब, तव्हां पाण ब्रेक ते हलिया ईअं उन खां अॻु में तव्हां ॻाल्हि पे कई त एहतिसाब आवाम कंदो। आवाम त एहतिसाब कयो न, 5 साल हिननि हुकूमत कई, वॾी करप्शन कई, मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ दावूं था कनि, आवाम वटि विया, आवाम हिननि खे 2008 खां वॾो मैंडेट ॾेई छॾियो। आवाम त इहो एहतिसाब कयो, जेकॾहिं आवाम खे ई करिणो आहे, वोट वसीले करिणो आहे, त पोइ आवाम त पंहिंजो फ़ैसिलो ॾिनो आहे। इहो वॾो मैंडेट त नाटक आहे, इहो असां सभिनी खे ख़बर आहे। मां मञा ई नथो त बीबी शहीद थिए, उन खां पोइ 2 महीना पोइ इलेक्शन थिए, उन में जेके वोट मिलनि से 5 सालनि जी हिन तबाहकारीअ खां पोइ उन खां वधीक वोट मिलनि। इहा ॻाल्हि बिल्कुलु कॾहिं को बि सालिम दिमाग़ न मञींदो, सवाइ इन जे त एॾा घणा नवां वोट रजिस्टर थी वञनि। अदरवाइज़ जेकर तव्हांजो रजिस्ट्रेशन जे पैटर्न सां प्रोपोर्शन कढंदो त सवाइ दांधरी करण जो को तरीक़ो कोन्हे त तव्हां वधीक वोट खणो। ऐं थी सॼी सिंध में, सभिनि खे ख़बर आहे, सॼे पाकिस्तान में थी, सिंध में बि थी, उहो त हिकिड़ो अलॻि बहस आहे। पर हिन जो मतिलबु इहो कोन्हे त हुकूमत पीपल्स पार्टी कोन ठाहियां, पोइ बि ठाहियां, इन ॻाल्हि सां मां मुतफ़िक़ आहियां। उहो वरी हिकिड़ो अलॻि बहस आहे त माण्हू वोट छो था ॾियनि। माण्हू एहतिसाब, हिकिड़ो त ख़ुदि माण्हुनि जे एहतिसाब जा बि दर, उहा हिकिड़ो डेमोक्रेसी जे अंदरि जॾहिं तव्हां मिनी मार्शल लॉ क्रिएट कंदो, यानी तव्हां लोकल गवर्नमेंट बि न अचणु ॾियो, इलेक्शनूं सॼियूं जूं सॼियूं करियो हाईजेक, त इहो पूरो जेको अवाम एहतिसाब कंदो आहे हिकिड़े सिविलाइज़्ड एनवायरमेंट में, जिते अवाम खे तव्हां राय जे इज़हार जी खुलिया चांसिस ऐं खुलिया मौक़िया ॾींदो। हिते तव्हां 5 साल माण्हुनि खे अहिड़ी ग़ुलामीअ में जकड़े छॾियो जो अॻे त हूंदा आहिनि रुॻो वॾेरा वेठा ऐं उन्हनि जा कमदार वोट वठणु वेंदा, हाणे जहान ॿियो आहे। हाणे हिन 5 सालनि में तव्हां ॾिसो, सिंध वाहिद सूबो हो जिते पब्लिक सर्विस कमीशन खे धिको ॾेई ॾिनऊं नेकाली। माना हाणे वॾेरनि जा ख़ानदाननि जा माण्हू सिर्फ़ु तव्हांजे कैबिनेट्स ऐं असेंबलियुनि में नथा अचनि, हाणे तव्हांजी सिविल ब्यूरोक्रेसी बि हुन वटि जरगमाल आहे। मथां खां हेठि ताईं हिकिड़ी वफ़ादारनि जी जो टोलो आहे जेको सिंध खे हलाए थो, उहो TMAs खां वठी तव्हांजी सिविल एडमिनिस्ट्रेशन ताईं, त सॼी सिंध खे तव्हां डेमोक्रेसी जे नाले में यरगमाल करे छॾियो। हिकिड़ो आसान तरीक़ो आहे। ऐं पोइ चओ त साईं हाणे डेमोक्रेसी आहे, हाणे माण्हू हीअं था चवनि। तव्हां अवाम जे हिसाब जो मतिलबु इहो कोन्हे त इन दौरान तव्हांखे करप्शन, बददियानती, पैसा हड़प करणु, मेरिट जो जनाज़ो कढणु, उहे सभिनी जी इजाज़त हूंदी। जे ईअं हुजे त तव्हां कानून करे छॾियो मुल्क मां ख़तमु, थाणा कोर्टूं बि करियो बंदि, चओ त बाबा हुक्मरान जेको कनि 5 साल पोइ वोट जेकर ख़राबु हूंदा माण्हू वोट न ईंदा, ॻाल्हि थी ख़तमु। ईअं थोरी हूंदो। कानून जा पंहिंजा दायरा आहिनि, उहे डिफाइंड आहिनि। अवाम जे मैंडेट जो क़तन मतिलबु कोन्हे त तव्हां करप्शन कई सा हलाल थी वई, छो त पोइ अची मूंखे माण्हुनि वोट ॾिनो। ईअं न थींदो। वोट हिटलर बि वठी वियो हो, ठीकु आहे, वोट त मोदी बि वरितो आहे, वोट वाजपेयी बि वरितो हो, ईअं थोरी आहे। सो तंहिंजे करे ट्रांसपेरेंट ऐं जेका शफ़ाफ़ हुक्मरानी आहे उहा डेमोक्रेसी जो बुनियादी पिलर आहे। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿी सम्झणु घुरिजे त इलेक्टेड गवर्नमेंट ऐं डेमोक्रेसी ॿ अलॻि शयूं। ही चूंडियल हुकूमतूं आहिनि, मां वधि में वधि इन हद ताईं मञा थो। जमहूरियत जो त पूरो हिकिड़ो गवर्न करण जी फिलासफ़ी आहे न, उन जा पंहिंजा हिकिड़ा क़दर ऐं वैल्यूज़ आहिनि न, उहा डेमोक्रेसी त उन तरह सां थींदी न। उहा जेका सुधरियल शिकिल जमहूरियत जी आहे, ही उन जा शुरूआती ॾाका आहिनि। इहो असांखे सम्झ में अचे थो त ईअं समाज उसरंदा आहिनि। 30 साल तव्हां हिक ॿिए पुठियां 10 सालनि जे वक़्फ़े सां जॾहिं डिघूं आमिरतूं रहंदियूं, इदारा थींदा तबाह, त पोइ इहे मंज़र ग़ैर मुतवक़ा कोन्हनि। पर हू जेका असां ॻाल्हि पे कई त अवाम जो मैंडेट वधीक पावरफुल थिए, अवाम वधीक अकाउंटेबिलिटी करे ऐं डेमोक्रेसी बहितर थिए, उहा तॾहिं थींदी जॾहिं इन डेमोक्रेटिक प्रोसेस जे अंदरि तव्हां बुनियादी रिफॉर्म्स आणींदो। उन जा कई शिकिलियूं। फॉर एग्ज़ाम्पल, हिन वक़्तु इलीट जे हथ में यरगमाल छो आहे, अपर क्लास जे हथ में छो? मिसाल तौरु कॉन्स्टिट्यूंसियूं अहिड़ियूं आहिनि जंहिंमें 4-4 लख 3-3 लख माण्हू रजिस्टर्ड था हुजनि। तव्हां ऐं आहे त डेमोक्रेटिक न साईं। असेंबली, तव्हांजी असेंबलीअ जा वेठल सभु वॾेरा, ॾिसो कब्ज़ो कीअं आहे, उहे वेठा लेजिस्लेशन कनि। उन्हनि खे तव्हां चओ 50,000 ते सीट आणनि, कराइनि न आणींदा, ठीकु आहे। त हू आइन साज़ी अहिड़ी कंदा जंहिंमें अवाम जे थ्रू एहतिसाब ऐं तब्दीलीअ जा दरवाज़ा ई करे छॾियो तव्हां बंदि, पोइ वेठा राग ॻाए जमहूरियत आहे। हाणे मूंखे ॿुधायो त तव्हांजी डेमोक्रेसी पर अहिड़ो तक इंडिया जेकॾहिं पाड़ेसरी मुल्क खे ॾिसूं, उते बि जेकॾहिं MNA जेके आहिनि पार्लियामेंट जा मेंबर आहिनि, उन जा जेके तक आहिनि उहे एतिरा ई आहिनि।
एतिरनि वोटरनि ते पर वधीक इंडिया जी डेमोक्रेसी का आइडियल डेमोक्रेसी थोरी आहे। असां त पंहिंजे हाल सां था कंपेयर कयूं त असांखे सुठी थी लॻे न। उहा इन करे सुठी थी लॻे कुझु हवालनि सां इंडिया असांखां अॻियां निकितो आहे। मिसाल तौरु तंहिं हुते मार्शल लॉ कोन लॻी आहे, बिल्कुलु ठीकु आहे, डेमोक्रेसीज़ कंट्रोल्ड कोन्हनि के, ठीकु आहे, कतन मतिलबु कोन्हे जंहिं हॉरेबल क़िस्म जी करप्शन उते आहे, जंहिं हॉरेबल क़िस्म जो क्राइम इंडिया में आहे, ऐं जेका ख़ौफ़नाक गुरबत ऐं फुरलट इंडिया में आहे, ऐं लाक़ानूनियत कुझु इलाइक़नि में एॾी ख़तरनाक आहे। सो ईअं न आहे त उते जी डेमोक्रेसी का आइडियल मॉडल आहे, उन सां कंपेयर असां नथा कयूं। वोटर्स जी ॻाल्हि जेका तव्हां कई न 50,000 ते तक कजे त जेके बि पार्लियामेंट्स आहिनि उनमें तक ते एतिरा ई थियनि। मां इहो थो चवां त तव्हांजी सोसाइटी जो स्ट्रक्चर आहे न, तव्हां वटि हिते मूंखे ॿुधायो त छा को ग़रीब जो ॿारु हिन क़िस्म जे स्ट्रक्चर जे अंदरि ईंदड़ 100 सालनि में सोचे सघे थो, अनलेस त को रेस वॾो हुन ते राज़ी थिए ऐं हू हुन जे वफ़ादारीअ जो ज़ाती कसम खणे, तॾहिं त अची वेंदो ग़रीब जो ॿारु। पर ग़रीब जो ॿारु हिन सॼे मांडाण खे चैलेंज करे इंडिपेंडेंटली चए त मां पंहिंजे विल ते, पंहिंजे प्रोग्राम ते, पंहिंजे मैसेज ते थो कंटेस्ट करियां, हिननि खे चैलेंज थो करियां, उहो दर त खुलियल कोन्हे। जमशेद दस्ती जहिड़ा मिसाल असां वटि आहिनि। MQM में कराची में जेके MQM जा उम्मीदवार खटे था अचनि उहे अर्बन स्ट्रक्चर्स में ऐं रूरल स्ट्रक्चर्स में वॾो फ़र्क़ु आहे। ॿी ॻाल्हि त MQM जो मां उनखे उन ते वरी हिकिड़ो ॾाढो अलॻि बहस थींदो त उते बि माण्हू यरगमाल आहिनि, इहो हिकिड़ो ॿियो इशू आहे। पर जनरली अर्बन जेके आहिनि न वोट, उनजो पैटर्न ॾाढो मुख़्तलिफ़ आहे। ऐं तव्हां रिज़ल्ट्स खणी ॾिसो 2013 जी इलेक्शन, मिसाल तौरु लाड़काने शहर जा रिज़ल्ट्स खणी ॾिसो। नवाबशाह में आख़िरी मिनट जी मैन्यूवरिंग खां पोइ चवनि था त हिननि शहर जी सीट बचाई, उहा बि वई पई, ठीकु आहे। मिसाल तौरु हाला में अमीन फ़हीम जे साम्हूं 75,000 वोट केरु खणी वियो न, बिल्कुलु, ठीकु आहे। सो अर्बन जेको वोट जो पैटर्न आहे उहो मुख़्तलिफ़ थो थिए। असां वटि शहर इंफ्रास्ट्रक्चर सां अर्बन थियणु ॿी ॻाल्हि आहे, सोसाइटीअ जो ढांचो अॼु बि जागीरदाराणो आहे। यानी वॾेरो क्लिफ्टन में रहे त आहेसि बदबूदार ज़हनियत वॾेर की, उते जेको राज वेठो आहे सो अहिड़ो ई हुनजे हथों यरगमाल आहे जहिड़ो कंबर, घोटकी, जेकवाबाद, कशमोर ऐं नवाबशाह में आहे। सही, छो त सोसाइटी जो ढांचो बदिलजे न। सो इहो त हिकिड़ो वॾो डिबेट आहे। अच्छा, सोसाइटी जे ढांचे खे बदिलण खां बि इन जे करे रोकियो वेठा आहिनि। तव्हां इन मां मिसाल वठो त बेनज़ीर ख़ैरात प्रोग्राम लाइ 100 अरब बि रखजनि था, बिल्कुलु, सिंध जे हिसे में बि ईंदा हूंदा, 34 अरब 35 अरब ईंदा हूंदा। इहे साॻिया माण्हू इन ख़ैरात प्रोग्राम ॾियण में वॾा जनरस आहिनि। तव्हां चओ न बजट ॿीणी कयो, इन जी करे छॾींदा, बिल्कुलु। पर तव्हां चओ न बाबा सिंध में इंडस्ट्री लॻायो ऐं उते एंटरप्रेनर खे वठी अचो, टेक्नोक्रेट्स या टेक्निकल ऐं वोकेशनल क़िस्म जी सोसाइटी खे ठहणु ॾियो, मरी वेंदा कोन ठहणु ॾींदा। हुननि खे ख़बर आहे हुननि जो सियासी मौत आहे। सोसाइटी जो ढांचो इन जे करे असां वटि स्टेगनेंट आहे, फितरी उमिरि पूरी करे चुको हो। 88 में तव्हां फ्यूडलिज़म जी शिकस्त ॾिसी चुका हुआ, बिल्कुलु। पोइ इस्लामाबाद जी इस्टेब्लिशमेंट खे बि इहो ढांचो सूंहे थो, ऐं जेका सिंध में नंढड़ी इस्लामाबाद ठही पई आहे उहा बल्कि इस्लामाबाद हितां इस्लामाबाद खां वधीक ख़ौफ़नाक आहे, जंहिं सिंध खे हाणे यरगमाल कयो वेठी आहे। उहे कॾहिं बि न चाहींदा त सिंध जे समाजी ढांचे में उहे बुनियादी तब्दीलियूं अचनि जिते मिडिल क्लास ऐं लोअर क्लास जे माण्हूअ जा स्पेसिस खुलनि। उहे स्पेसिस ब्लॉक्ड आहिनि। ऐं मां चवां थो त जेसि ताईं तव्हां लोअर मिडिल क्लास ऐं ग़रीब तबिके जे लाइ स्पेसिस नथा खोलियो त इहा डेमोक्रेसी फ्रॉड आहे, इहा पंहिंजे स्पिरिट्स खां परे आहे। न पर नसीर साहब, हू त वेठा आहिनि इक़्तिदार ते, सालनि खां कब्ज़ा कयो, हिकिड़ो हुननि जो क्लब ठहियलु आहे ऐं उहो कॾहिं बि कोन चाहींदो। समाजी ढांचे में तब्दीली, बाक़ी जेके करोड़े माण्हू वेठा आहिनि उन्हनि जो किरदारु छा आहे, हू छा था कनि? उन्हनि खां अची का अहिड़ी कोशिशि वरिती आहे त सॼो ढांचो तब्दील कयूं, का हुन लाइ को तहरुक वरितो हुजे? ॾिसो, पंहिंजे तौर ते मां सम्झां थो सोसाइटी में काविशूं ज़रूरु थियूं। ईअं न आहे त को सोसाइटी सरेंडर कयो ऐं हिनखे पंहिंजे लिखे जो लेख सम्झी चुप कयूं वेठी रही आहे। फॉर एग्ज़ाम्पल, तव्हांजो सालनि खां ई बाग़ियाना प्रोग्राम था कयो, हिन ढांचे खे ललकारियो था, तव्हां छा था करियो? तव्हां बुनियाद ॾिसो, हीअ जेके समाजी ढांचा आहिनि जिन जे पुठियां हेॾियूं वॾियूं रियासती इदारनि जी उनखे सपोर्ट आहे, ईअं लावारिस त कोन्हनि, बिल्कुलु, ठीकु आहे न। इहे सदियुनि जे प्रोसेस में इवॉल्व कया विया आहिनि, ठीकु आहे। इहे ओवरनाइट या त रेवोल्यूशन अची टोड़े, हाणे उहो दौरु अनफॉर्चुनेटली असांखे नज़र कोन थो अचे त एॾा वॾा जेके डीप रूटेड समाजी ॾचा आहिनि उन्हनि खे या त को वॾो ज़िलज़िलो अचे, का वॾी क़यामत अचे जो टुटी पवनि, का वॾी लहर अचे जो टुटी पवनि,
न त जेको रिफॉर्म जो प्रोसेस आहे जेको हीअ आहे होम्योपैथी वारो प्रोसेस, रिफॉर्म होम्योपैथी आहे। इहो स्लो स्लो आहिस्ते आहिस्ते फुड़े फुड़े वांगुरु वञी उते हिट कंदो आहे। पर मां नथो सम्झां त हीउ को नाटक ऐं कूड़ जो मांडाण 21वीं सदीअ में ईअं हलंदो रहंदो ऐं क़यामत ताईं ईअं हलंदो रहंदो। सोसाइटी साइलेंटली ख़ामोशी सां थोरो थोरो ज़ड़ो ज़ड़ो बदिलजणु लॻी आहे। मिसाल ही ज़रूरत त सोसाइटीअ खे हीअं बदिलजणु घुरिजे, इन जी सोच ऐं ॻाल्हि ऐं इन जी एॾी वॾी अर्ज़ बि त का सदियूं पुराणी त कान्हे असां वटि। हीअ त हिकिड़े तव्हां 10, 20, 25, 30 साल पुठियां ताईं या अॼु बि कुझु हिसनि में वेंदो त माण्हू चवंदा साईं हिननि खे अलाह ॾिनो आहे, हिननि खे चवंदासीं अलाह ॾिनो आहे, साईं अलाह हिननि खे अमीर कयो आहे, हिननि जा बंदादनि खे बि हिननि खे अलाह ॾिनो आहे, साईं पंहिंजे मुक़दर में गुरबत आहे, रब धणीअ लिखियो आहे, साईं छा करियो। हाणे इहा सोचूं टुटनि पियूं, माण्हू सम्झनि पिया त साईं गुरबत अलाह कान ॾिनी आहे, हिननि बदमाशनि अलाह जे नाले ते असांखे ग़रीब कयो आहे। सो तव्हांजी माना सोसाइटी जा 40% खां मथे त लिटरेसी कान्हे। बिल्कुलु ठीकु आहे। अच्छा, उन लिटरेसीअ में बि जेके सही माना में लिखी पढ़ी ॼाणनि, जेके सोच जी धुंधाड़ मां गुज़रनि, से वीचारा अलाए घणा % हूंदा। पंहिंजो सिंधी समाज त इहो आहे जो मां 21 ग्रेड जा प्रोफेसर जेके रिसर्चर आहिनि उहे ॾेखारे सघां थो, जेके अॼु बि पीरनि जे दरनि ते था वञनि, वेठा आहिनि, चओ त मां नाला खणी ॿुधायां, अॼु बि चवनि था साईं इन्हनि वटि असांजी आख़िरत आहे। सो बुनियादी तौर ते हिकिड़ो बीमार समाज आहे जंहिंमें पाण रहूं था, इन खां असांखे इनकार न करणु घुरिजे। असां बहसियत मजमूई हिकिड़े एब नॉर्मल समाज जो हिसो आहे। उन में तव्हां जहिड़ा समझदार ॿिया कई दोस्त, अॼु जी ॻाल्हि कान्हे, कामरेड हैदरबर्ग जतोई तॾहिं खां पहिरियों रड़ियूं कयूं, उस्मान दी पलाई तॾहिं खां पहिरियों हिनखे ललकारियो। सो कुझु माण्हू आहे जिन उन शइ खे अॼु खां 50-60 साल अॻु फोर्सी कयो त हीउ ख़तरनाक आहे, हिन मां जान छॾाइणी पवंदी। पोइ तव्हां ॾिसो त हीअ जेके तहरीकूं हलियूं आहिनि, मिसाल 1 यूनिट जे ख़िलाफ़ु सॼी तहरीक आहे, MRD जे ख़िलाफ़ु सॼी तहरीक आहे, या का रेसन वॾेरनि हलाई आहे छा? इहो तव्हां जहिड़नि ग़रीबनि जे ॿारनि, असां जहिड़नि लठियूं बोलड़नि खाधियूं ऐं खटियो खाधो, इहा ई हाणे रियलाइज़ेशन आहे। इहो ई सुवालु जेको मूं चयो न, त हाणे माण्हू हिन नाले हिन क़िस्म जी जमूरियत जंहिंखे चवनि था, इन सां छो बीहण लाइ तयारु कोन्हे। मूंखे तव्हां ॿुधायो, वोट ॾियनि था, मञूं था, माण्हू छो था वोट ॾियनि अलॻि बहस आहे। सुभाणे ख़ुदा न ख़ास्ता हिन हुकूमत ते को राताओ लॻी पए, मां हिन जे हक़ में न आहियां, मूंखे हुकूमत सां 1000 इख़्तिलाफ़ आहिनि, पर मां अनकॉन्स्टिट्यूशनल कंहिं बि मेयर जी हिमायत न कंदुसि। पर जे थी पए, पास्ट में जॾहिं थींदो हो त तव्हां पब्लिक सेंटीमेंट ॾिसंदा हुआ न, तव्हांखे लॻे थो त सिंध जा माण्हू हिननि जे लाइ निकिरी लठ खाईंदा? लठूं त मोहतरमा जी हुकूमत हुई तॾहिं बि लठूं खणी केरु निकितो? न, पर माण्हू तॾहिं नवाज़ शरीफ़ खे 12 अक्टूबर ते नवाज़ शरीफ़ खे हुन सां कंपेयर थोरो न कंदासीं, डिफरेंट ॻाल्हि आहे। पर बीबी उन खां पोइ जॾहिं निकिरंदी हुई त हज़ारनि जी तइदाद में माण्हू बीहंदा हुअसि, जलसनि में ईंदा हुआ, नवाज़ शरीफ़ ते फिटकार थींदी हुई। छो 96 में इस्लामाबाद में बीबी जे दौर में 11 सिंधी फेडरल सेक्रेटरी आहे। बिल्कुलु माण्हू खे लॻंदो त हिन मुल्क में मुंहिंजो हिसो आहे। हीअ 7 सालनि में पीपल्स पार्टी वटि 5 साल हुया न, कॾहिं बि 2 या 3 खां मथे तव्हां फेडरल सेक्रेटरी सिंधी ॿुधा न हुया, का नुमाइंदगी कान हुई। त माण्हू इन जे करे हिन में पंहिंजो शेक ई नथा ॾिसनि। सो मिसाल तौरु MRD जी तहरीक छा हुई? इन्हनि माण्हुनि लठियूं न, गोलियूं खाधियूं, अलाए छा न खाधो। ठीकु आहे, बीबी लहंदी, बीबी सां जेका ज़्यादती कंदा हुआ, हीअ अची पंहिंजो सिक्योरिटी एस्टेब्लिशमेंट निकिरंदी, भरी लखनि जे तइदाद में माण्हू बीह रहंदा। हिननि जी सुभाणे जो ख़ुदा न ख़ास्ता हुकूमत हली वञे, हीअ माण्हू मोबिलाइज़ कंदा, सिंध मां निकिरंदा। हिननि अवाम सां रिश्ता के रखिया आहिनि, हिन रिश्ता रखिया आहिनि रियाल दरिया में डॉलर सां, हिननि जा रिश्ता आहिनि स्विस बैंकुनि में, दुबई जे मिल्कियतुनि में, अवाम सां त रिश्ता आहिनि कोन। इहा बदकिस्मती हूंदी डेमोक्रेसी जे लाइ त जेकर हिननि सां अॼु ही जेको कुझु थिए पियो, असां तव्हां वेठा बहस कयूं न त साईं नेब ऐं FIA कॉन्स्टिट्यूशनल अनकॉन्स्टिट्यूशनल, वञी सिंध जे ॻोठनि जे माण्हुनि खां पुछो। माण्हू जेके सिक्योरिटी एस्टेब्लिशमेंट जो मुंहुं न ॾिसणु चाहींदा, उहे चवंदा साईं अलाह करे रेंजर्स 100 साल ताईं वेठी हुजे। तव्हां 100 दलील ॾियोनि, तव्हां वञी ॻाल्हाए त ॾिसो माण्हुनि सां। ही असां एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग्स ऐं इन जे 100% ख़िलाफ़ आहियूं। अॼु बि आहियां, सुभाणे बि हूंदुसि। माण्हू वेठा चवनि साईं हाफ फ्राए फुल फ्राए ठीकु था कनि, तव्हां चरिया माण्हू आहियो, तव्हां अची रहो त तव्हांखे ख़बर पए। असां ॾींहं जो 12 बजे न निकिरंदासीं। सभु ॾिठा वेठा माण्हू चवंदा हिन में हिकु अधु को बेगुनाही आहियूं, त बाक़ी चवंदा तव्हां नाला खणी, ही सभु हुया ई अहिड़ा। सो आम माण्हू जॾहिं तव्हां उनखे क़ानूनी आइनी ऐं महज़िब तरीक़नि सां राइट्स न ॾींदो, त उहे समूरनि गैर महज़िब, गैर क़ानूनी, गैर आइनी हथकंडनि जी हिमायत कंदा, जिन मां उन्हनि खे रिलीफ मिलंदो। सही, छो त माण्हूअ खे ज़िंदगीअ में खपे तहफ़ुज़, माण्हू खे खपे इज़त जी ज़िंदगी, माण्हू जान जो तहफ़ुज़। माण्हू चवंदा हुआ मानी न जो बुख ते सुम्हंदासीं, पिनी खाईंदासीं। ख़ैर
ज़िंदा रहण जो हक़ त ॾियो मूंखे। सही मां शाम जो घर मां त निकिरी सघां, घर में मुंहिंजी न्याणी त महफ़ूज़ हुजे। ही लोफर बदमाश वतन टाॼियूं ॾींदा, वतन कादर खोले, जेको मुल्क जी जीअं लुट भींग वणे न सघनि। यानी सिंध छा रही आहे पुठियनि 7 सालनि में, ॻोठ ॻोठ हिकु वॾेरे जी जागीर बणिजी पियो आहे। हिकिड़ो ख़ान साहब वेठो आहे जंहिंखे फुल लाइसेंस आहे, वेठो लुट फुर माण्हुनि जो रत चूस। माण्हू चवनि था इहा आहे डेमोक्रेसी, तौबा कईसीं असां लठखाइण कोन निकिरंदासीं। माण्हुनि खे उहा डेमोक्रेसी ॾेखारियो सही जिन लाइ ज़िंदगियूं ॾिनियूं। टाइम ते हिकिड़े ॿिए ब्रेक जो नारी हणूं था। ब्रेक ते ब्रेक खां पोइ कोशिशि कंदासूं त सिंध में जेका हाणे लोकल गवर्नमेंट जी इलेक्शन पई थिए उन हवाले सां मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ पार्टियुनि ॾांहुं अचनि पिया वञनि पिया, उन हवाले सां ॻाल्हायूं। अचूं था नंढी साई खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। नज़ीर साहब, सभु शयूं हाणे आम चूंडूं थियूं 5 सालनि खां पोइ, उन जो मैंडेट बि आयो ऐं उन मैंडेट जे बुनियाद ते पीपुल्स पार्टी वॾियूं दवाऊं करे थी। तव्हां ॻाल्हि कई त बुनियादी जमहूरियत आहे ई कोन। हाणे बुनियादी जमहूरियत लाइ चूंडूं थियण वञनि पियूं, मकानी इदारनि जूं ढंढ या पखी के हितां खां होॾां पिया वञनि, के हुतां खां हेॾां पिया अचनि। पर घणो करे असां ॾिठो आहे सिंध में हर ज़िले में ॾिसो जिते बि को ताक़तवर वॾेरो आहे, बासुर माण्हू आहे, उहे तक़रीबन सभु हिन वक़्तु पाकिस्तान पीपुल्स पार्टी कैम्प में आहिनि। उहो जेका मुख़ालिफ़ कैम्प आहे असांखे ख़ाली थी नज़र अचे। त मकानी चूंडुनि जा नतीजा छा साॻिया कोन हूंदा, या तव्हां सम्झो था एॾी वॾी तब्दीली हिननि जी करप्शन जे करे आई आहे जो हाणे हिन लोकल गवर्नमेंट में कुझु न कुझु असांखे नज़र ईंदो? पहिरीं ॻाल्हि त मकानी चूंडूं थियणु ॾाढियूं ज़रूरी आहिनि। डेमोक्रेसीअ जी जूं जेके टंगूं आहिनि से कोन्हनि के पुठियनि 5-7 सालनि खां उहे मुअत्तिल आहिनि। बदकिस्मती सां आइन में जिते डिवोल्यूशन ऑफ पावर खे 18वीं तरमीम में थ्रू सिक्योर कयो वियो हो, तहफ़ुज़ ॾिनो वियो, उते हिकिड़ो ख़ाल रहिजी वियो आहे जंहिं ते हाणे ॻाल्हि ॿोल हले पई त जीअं नेशनल असेंबली प्रोविंशियल असेंबली जे लाइ कॉन्स्टिट्यूशन में ॾिनल आहे त हेतिरनि ॾींहंनि जे अंदरि इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान इलेक्शनूं कराईंदी, ईअं लोकल गवर्नमेंट जी पीरियडिसिटी ॾिनल कान्हे। सही त चयल त आहे त डिवॉल्व कयो, पर उनजो इहा डिटेल कान्हे। हाणे इहा बि होपफुली कंहिं स्टेज ते कॉन्स्टिट्यूशन में ईंदी त हिकिड़ी लोकल गवर्नमेंट जो मुद्दो ख़तमु थींदो त वरी हेतिरनि महीननि या हफ़्तनि अंदरि तव्हांखे इलेक्शनूं कराइणियूं। सही इहो ॾाढो ज़रूरी आहे। लोकल गवर्नमेंट जो मज़बूत थियणु ख़ुदि सॼे डेमोक्रेटिक प्रोसेस लाइ ज़रूरी आहे। हाणे अचूं था त हिन भेरे छा थींदो। लोकल गवर्नमेंट हिकिड़ो मौक़ियो हुयो उन्हनि फोर्सिस लाइ जेके दावा था कनि, माना फोर्सिस छा, मिडल क्लास, सिविल सोसाइटी, उहे सभु माण्हू जेके मुख़्तलिफ़ सिंध ॾिसणु चाहिनि था, असां तव्हां सभु जेके दाऊं कूकूं करियूं था, या ख़ासि तौर ते सिंध में वरी जेका ॿी कैंप सम्झी वेंदी आहे उहा नेशनलिस्ट पार्टीज़ जेके मुख़्तलिफ़ नंढियूं या वॾियूं आहिनि, बिल्कुलु, त उन्हनि जे लाइ हिकिड़ो मौक़ियो हो त हलो वॾी इलेक्शन जी कॉन्स्टिट्यूएंसी जेका असां पे चयो 4-4 लखनि जी कॉन्स्टिट्यूएंसी आहे, ग़रीब जो ॿारु कम्पीट नथो करे सघे, हीउ हिकिड़ो मौक़ियो हुयो। ऐं शायदि अञा बि, मां नथो चवां त को मौक़ियो ख़तमु थी वियो, अञा बि आहे, पर जंहिं तरह सां इन मौक़े जे लाइ तयारी करणु घुरिजे हा, जीअं मरलो त तक़रीबन उहो हाणे फाइनलाइज़ थी वियो आहे, जीअं उनजी सफ़बंदी करणु घुरिजे हा, ऐं जीअं का उनजी हिकमत अमली ठहणु घुरिजे हा, बदकिस्मती सां उहा कान ठही। ऐं इहो असां तव्हां सभिनी जो गॾियल फेल्यूअर आहे। मां तस्लीम थो कयां त असां सभिनी जो इहो फेल्यूअर आहे। हीउ मौक़ियो हुयो। नेशनलिस्ट पार्टीज़ जा दोस्त अगेन हिकिड़ो त उन्हनि जी का सिंगल कैंप ठहे नथी, सभिनी जा मुंहं पंहिंजे पंहिंजे पासे आहिनि। हलो इन में को हर्ज कोन्हे, मंशूर अलॻि सोचूं अलॻि थी सघनि थियूं, पर हिकिड़े वॾेरा बि ॾिसो वॾेरा कीअं था कठा थियनि। बिल्कुलु इहा हिकिड़ो असांजे मिडिल क्लास जा माण्हू सम्झनि त जॾहिं इहे इंट्रस्ट अचनि था त वॾेरो त पार्टी ऐं ज़ात बिरादरीअ खे पोइ ॾिसे ई कोन थो, त ॾाढो शातिर आहे, उहो त हीअं थो गॾु थी वञे। बिल्कुलु हीउ जेको ॿी कैंप आहे उनजो प्रॉब्लम इहो आहे त उहा लार्जर इंट्रस्ट में गॾु थियण लाइ तयारी कोन्हे का, हुनखे हिक ॿिए जो मुहांरो नथो वणे, नंढड़ा नंढड़ा या इशू हलो नज़रियाती बि हूंदा, कुझु बि हूंदा, पर तव्हां छो त PTI ऐं जमायत इस्लामी गॾु थी था वञनि, पर नेशनलिस्ट पार्टियूं गॾु नथियूं थियनि। सो हिकिड़ो त मां पार्टली उन्हनि खे बि ब्लेम करियां थो, कंहिंजो केतिरो ॾोह, कंहिंजी कंहिंसां शिकायत, इन सां आम माण्हू जो वास्तो कोन्हे। माण्हू चवनि था त तव्हां पाण खे अल्टरनेट कैंप तौरु पेश न करे सघिया। हाणे उम्मीदवार हर कंहिं बीहारिया आहिनि, तरक़ी पसंद पार्टी बीहारे पई, यूनाइटेड पार्टी बि बीहारे पई, अवामी तहरीक बि बीहारे पई, सुठी ॻाल्हि आहे। मां अञा
इन खे बि एप्रीशिएट थो कयां। ॿिया वरी उहे दोस्त आहिनि जेके बदकिस्मती सां हूअं 24 कलाक नेशनल हंधनि में आहिनि, पर हिकिड़े वॾेरनि जे अजीब सपोर्ट सां ऐं उन सां कंटेस्ट करणु पिया वञनि, उनजो मूंखे को फ़ाइदो नज़र कोन थो अचे। ॾिसो, लोकल गवर्नमेंट में जेको मुंहिंजो पंहिंजो इंट्रस्ट आहे, या इवन वॾियुनि इलेक्शन में बि, त जेको अल्टरनेट डिस्कोर्स आहे, जेको ॿी कैंप जी सोच आहे, जंहिंजी असां तव्हां दावा कयूं था त सोसाइटी हीअं सोचे, उन खे तव्हां हिकिड़ा ऑप्शन तौरु उभारियो त माण्हुनि लाइ ऑप्शन ठहे न। आम माण्हू त सिंधी जी रड़ दांह आहे त तव्हांजूं ॻाल्हियूं ॾाढियूं भलियूं मञूसीं ऐं असां चाहियूं था त ईअं थिए, पर वोटनि महिल त तव्हां हूंदा कोन आहियो। वोटनि महिल त वॾेरो ऐं ॿियो वॾेरो, हीउ वॾेरो, नंढो वॾेरो, वॾो वॾेरो, विचोलो वॾेरो। बिल्कुलु। हाणे मूं वटि त चॉइस वोट ई ॾींहं ते हूंदी ई आहे, तव्हां हूंदा कोन आहियो, तव्हां कंदा आहियो ख़बरूं। सही, ठीकु आहे। तव्हां हणंदा आहियो नारा सिंध बदिलाइण जा, पोइ उन ॾींहुं उन महिल उन वोटर वटि ऑप्शन न हूंदा आहिनि। सही। सो हीउ हिकिड़ो मौक़ो अञा बि जेकर नेशनलिस्ट पार्टीज़ जेके माण्हू बीहारिया आहिनि न, मां चवां थो रुॻो कैंपेन खे सीरियस वठनि, हाराए वञनि, परवाह न आहे। हिन मरहले ते इम्पॉर्टेंट आहे त अल्टरनेट व्यूज़ ऐं अल्टरनेट ऑप्शन सोसाइटी में डेवलप थियनि, पर उहो तॾहिं थींदो, ऐं उहो सिर्फ़ु तॾहिं थींदो जॾहिं अल्टरनेट कैंप उन्हनि रवायती माण्हुनि जे भेट में बहितर माण्हू साम्हूं आणींदी। बिल्कुलु। जेकर अल्टरनेट कैंप बि वरी इतिहाद कंदी उन्हनि ई माण्हुनि सां जिन खां सिंधी माण्हू नफ़रत था कनि, त पोइ माण्हू चवंदा त पोइ पीपल्स पार्टी ठीकु आहे, पोइ तव्हां सां छो ॻाल्हायूं। तव्हां उन्हनि माण्हुनि सां वञी इतिहाद करियो जिन सिंध जो रतु चूसियो, तबाही कई। बिल्कुलु। त पोइ रतु चूसे भई पीपल्स पार्टी पोइ भला हुकूमत में वेठी आहे, हुकूमत में जेको वेठो आहे लोकल गवर्नमेंट लाइ माण्हुनि जी टेंडेंस हूंदी आहे त उन पासे हलो। बिल्कुलु। सो बहितर माण्हुनि खे सपोर्ट कजे। जे पंहिंजा माण्हू पार्टीअ वटि कैंडिडेट एतिरा न आहिनि, एतिरियूं हूअं त हर कंहिंजी दवा आहे त साईं असां ॻोठ ॻोठ ताईं आहियूं, ख़बर न आहे किथे आहिनि, पर जेकर 30, 40, 50 सालनि जी 30 साल हिननि पार्टियुनि खे या 10-15 साल त थिया हूंदा यंगेस्ट पार्टीअ खे बि, जेका हुन वटि सिंध में 100 उम्मीदवार बि पाण सां साफ़ सुथरा न आणे सघिया आहिनि पंहिंजी कैंप में, त तव्हांजी माना त हुननि बि पॉलिटिक्स न कई आहे, कुझु ॿियो वेठो कयो अथनि। सो मां इहो त चवां जेकर तव्हां वटि हलो पंहिंजो कैंडिडेट कोन्हे, पर मुख़्तलिफ़ हंधनि ते असां ॾिठो आहे त के साफ़ सुथरा, के नौजवान, के सियासी तो इनलाइटेंड माण्हू ख़ुदरू तरीक़े सां चवंदा असां कंटेस्ट कंदासीं, ईअं वॾेरनि जी जागीर कान्हे सिंध। अहिड़ा मूं कुझु मैसेजिस पढ़िया आहिनि सोशल मीडिया ते हलनि पिया। मां चवां थो इवन उन्हनि माण्हुनि खे सपोर्ट करियूं। मूं कंहिं जोहीअ जेके नौजवान जो हींअर पढ़ियो, को ॿियो कंबर जो या किथां जो हुयो, उन्हनि जा ईअं फेसबुक ते मैसेजिस आहे त असां बीहूं था, असांखे सपोर्ट करियूं। सो जिन जे बारे में इहा ख़ातिरी हुजे त हिननि माण्हुनि जो ट्रैक रिकॉर्ड माज़ी में ख़राबु न रहियो आहे, सिंध में उस्ताद हूंदा, प्रोफेसर हूंदा, वकील हूंदा, सोशल वर्कर हूंदा, जर्नलिस्ट हूंदा, त सॼी सिंध चोरनि जो राज त कोन्हे न। सही। उहे जिते बीहनि मां चवंदो उन्हनि जी हेल्प कजो। तव्हां असां नेशनलिस्ट पार्टीज़ जेके बि आहिनि उन्हनि माण्हुनि खे सपोर्ट करियो, भली हाराए वञो। न पर तव्हांखे अहिड़ो तहरीक नज़र अचे पियो, असांखे त नथो। तहरीक जुड़ियो न आहे, मां सम्झां थो तहरीक जुड़ियो न आहे, पर ॾिसो लोकल गवर्नमेंट जी इलेक्शन जे लाइ जो तहरीक या मोमेंटम ठाहिण लाइ के तव्हांखे महीना न खपनि, छो त हीअ वेरी लोकलाइज़्ड आहे। बिल्कुलु। जेकर को सीरियसली एफर्ट करे न, त हींअर बि अञा जो फेज़ 1 आहे, पोइ फेज़ 2, 3 अचणा आहिनि, त मां चवां थो त ठीकु आहे, वॾो को स्वीप ओवर जेकर न बि थिए, चैलेंज त अचे न। हीअ जेके फोर्सिस ईअं सम्झनि था त सिंध मुफ़्त में असांजी जागीर आहे, पिया लुटींदासीं, पिया फुरींदासीं, घटि में घटि उन्हनि खे को चैलेंज त अचे न। इहो त सम्झनि त बाबा निकिरी वर्क करिणो पवंदो, माण्हू सुवाल जवाब कंदा, माण्हुनि वटि ॿियो डिस्कोर्स वेंदो, माण्हुनि वटि ऑप्शन वेंदा, माण्हुनि वटि घटी घटीअ में हिननि जे करप्शन ऐं नाइली जूं कहाणियूं ॿुधाइण वारा मुख़ालिफ़ उम्मीदवार त ईंदा न। घटि में घटि मैदान ख़ाली हुजणु ख़तरनाक आहे। मादी में जेको थियो आहे त अहिड़नि मौक़नि ते सिंध जा जेके वॾा दिमाग़ आहिनि, जेके सिंध दोस्त माण्हू आहिनि, उहे गॾिजी का हिकिड़ी एजेंडा तय कंदा हुआ, उहा एजेंडा हेठि मासिस में पहुचाई वेंदी ऐं उन तहत कोशिशि कबी त उन एजेंडा ते जेके माण्हू अचनि था उन्हनि जी गॾियल उन्हनि लाइ वर्क बि कजे, उन्हनि जी हिमायत बि कजे मुख़्तलिफ़ फोरम्स ते। पर हीअ लोकल गवर्नमेंट जी इलेक्शन बुनियादी जमहूरियत बि आहे, पर बुनियादी जमहूरियत लाइ एॾे वॾे अरसे खां पोइ चूंडूं थियनि पियूं, पर तहरीक ओड़ो नज़र नथो अचे, ओड़ा एफर्ट नज़र नथा अचनि। छा सीरियस सिंध जी मिडिल क्लास या जेके असांजा सिंध दोस्त माण्हू आहिनि उन्हनि सीरियस ई कोन वरितो आहे? मां एडमिट थो करियां, मूं चयो न त हीउ हिकिड़ो फेल्यूअर आहे। हिकिड़ो त इलेक्शनूं एतिरा भेरा ही मुलतवी थियूं जो लॻे पियो कंहिंखे पक बि न आहे त इलेक्शन बि कंदा हलाइनि, हिकिड़ो इहो बि बदकिस्मती सां। ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि रिकॉर्ड ते आणण लाइ पहिरें चवां, पोइ हिन मौज़ू न अचूं था, त इन जो क्रेडिट को बि न चए त असां डेमोक्रेसी में लोकल गवर्नमेंट सां ॾियूं, इन जो क्रेडिट वेंदो त सुप्रीम कोर्ट। बिल्कुलु। इहा हिकिड़ी वॾी बदबख़्ती आहे पाण खे जमहूरियत जे चैंपियन सॾाईंदड़नि जी, त उन्हनि कॉन्स्टिट्यूशन जे एतिराम में या माण्हुनि जे एतिराम में इलेक्शनूं कोन करायूं।
हुननि जो वस पुॼे त 100 साल न कराए। बिल्कुलु सो इहा बि हिकिड़ी शइ रिकॉर्ड आमरियतुनि खां पाण अदरिया खे वञे थो जॾहिं ॾिसो क्रेडिट। डेमोक्रेटिक या इलेक्टेड, मां अञा हिनखे डेमोक्रेसी चवण नथो चाहियां, सही। इलेक्टेड इदारा, चूंडियल इदारा जॾहिं स्पेसिस लूज़ कंदा त केरु त अची ऑक्यूपाए कंदो न। बिल्कुलु तव्हां पुलिस खे ठीकु न कंदो त को त रेंजर्स खे वठी बि ईंदो न। ॾिसो न इहे स्पेसिस तव्हां छॾिया, इहे पुलिस वारा हाणे अमन अमान कराइनि पिया, बिल्कुलु साॻिया आहिनि न। ईअं त न आहे त कोई लाहौर मां घुराया आहिनि रेंजर्स, सिंध जा SSP, थाणनि जा SHO या जेके बि आहिनि साॻिया आहिनि न। इहे के ख़ैबर पख्तूनख्वा मां या कैलिफोर्निया मां त कोन वठी आया आहिनि रेंजर्स वारा, माण्हू उहे आहिनि। हाणे अमुन कराइनि पिया, पहिरें न पियो थियो, तंहिंजी माना को त फ़र्क़ु हुयो न। बिल्कुलु। सो वापसि अचूं था, मूं गुज़ारिश कई त हीउ मौक़ियो अञा बि सफ़ा 100 हथनि मां वियो न आहे। ऐं ख़ासि तौर ते जेके दोस्त सिंध में वेठा आहिनि उहे, छो त जेके दोस्त वेठा आहिनि उहे बहितर रोल प्ले करे सघंदा। असां तव्हां जेके डिस्टेंस ते वेठा आहियूं, फ़ोन कंदासीं, ॻाल्हाईंदासीं, सोशल मीडिया कंदासीं, फलाण कंदासीं, पर जेको हू ऑर्गनाइज़्ड रिस्पॉन्स आहे उहो उतां ई अची सघंदो। ऐं मां सम्झां थो त उन्हनि दोस्तनि खे ख़ासि तौर ते बि जेके सिंध जूं नेशनलिस्ट पार्टीज़ आहिनि, उहो हीउ मौक़ियो आहे थोरियूं पंहिंजूं पंहिंजूं अनाउनि जूं क़ुर्बानी ॾियनि। ऐं ठीकु आहे हिक ॿिए सां मर्ज न थियनि, हिक ॿिए सां इख़्तिलाफ़ बि बरक़रार रखनि, पर का अहिड़ी स्ट्रेटेजी ठाहिनि जो इहो जेको विरहायल वोट आहे उहो हिननि खे वधीक वीक करे छॾींदो नेशनल। बिल्कुलु। नतीजो छा थींदो? माण्हू वीचारा जेके चेंज चाहिनि था उहे फ्रस्ट्रेट थी हाराए चवंदा त बाबा हाणे हिननि मौक़नि में बि सीरियस कोन्हनि, तंहिंजी माना हीअ सभु रुॻो दास्तान ॿुधाइण वारा, लेक्चर ॾियण वारा आहिनि, वेठा TV प्रोग्रामनि ते हवालु कंदा, सीरियस इहे आहिनि कोन। अचो त वॾेरनि जो पासो वठूं, वरी बि ताक़त इन वटि रहंदी, इहो वॾो नुक़सानु थी। वॾी महिरबानी नसीर साहिब तव्हांजी। नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं नसीर मेमण साहिब जूं। चूंडूं मथे ते आहिनि मकानी इदारनि जूं, ऐं ज़रूरु सिंध दोस्त जेके माण्हू आहिनि उहे एफर्ट ज़रूरु वठंदा। का मुतबादिल क़यादत साम्हूं अचे, खटे भले न, पर हिकिड़ी काउंट थिए का कुवत, जेका ख़बर पए त हा का कुवत हाणे सिंध में पैदा थिए पई। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदो इजाज़त। अल्लाह वाही।